नाज़िन नामियारे शाइर इमदाद हुसैनी के भेटा पेश करण लाइ कराची प्रेस क्लब में अदबी कमेटी पारां तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अदीबनि, दानिशवरनि ऐं लेखकनि शिरकत कई। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे आमिर सुप्रो। नाज़रीन, अदबी कमेटी प्रेस क्लब पारां सिंध जे नाले वारे शाइर इमदाद हुसैनी के भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई। अचो त पाण हिते मौजूद अदीबनि ऐं शाइरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इमदाद हुसैनी जी ज़िंदगी बाबति कहिड़ा वीचार वञनि था। साईं इमदाद 12 सालनि जी उमिरि खां लिखणु शुरू कयो, 82 सालनि जी उमिरि में वफ़ात कई, त सम्झो त 70 साल तमामु हिकिड़ो डिघो अरसो, मुनी सदी जड़ी कर ज़रे घटि थी वञे। 70 सालनि ताईं लिखंदो रहियो ऐं 12 जे रिसाले में हुनजी पहिरें शाइरी जेका छपी, 12 जे रिसाले में छपी। उन खां पोइ हुन वॾनि जे लाइ लिखणु शुरू कयो, गज़ल ख़ासि तौर सां नई ज़िंदगी में संदसि गज़ल छपिया ऐं हुन ज़माने में ॾाढा मक़बूल बि थिया हिन जा गज़ल। गिरामी साहब हुन जी तारीफ़ कई हुई त ख़ूबसूरत गज़ल गो शाइर आहे, पर पोइ हुन पंहिंजो ट्रैक बदिलायो, मॉडर्निटी ॾांहुं आयो ऐं मॉडर्निज़म में हुन जेके आज़ादु नज़्म, बेकाफ़िया नज़्म, ख़ासि तौर सां जेके 60-62 खां हिन लिखणु शुरू कया। मुंहिंजो नालो शाहज़मान भंगर आहे। असां इमदाद हुसैनी खे जॾहिं खां असां होश संभालियो, जॾहिं लिखणु शुरू कयो, पढ़णु शुरू कयो, तॾहिं खां असां इमदाद हुसैनी खे पढ़ूं पिया, ॾिसूं पिया। सो हुन मुख़्तलिफ़ रुख आहिनि हुन जा। शाइर तमामु वॾो, हुन जहिड़ो वॾो शाइर हिन वेझड़ में जेकॾहिं असां चऊं त असां इन कैलिबर जो शाइर कोन्हे को। ऐं हुन न सिर्फ़ु सिंधी में, उर्दू में जेका शाइरी कई उहा उनखे बि एकेडमी ऑफ लेटर्स पारां इनाम ॾिना विया, बहितरीनु शाइर जो एवॉर्ड ॾिनो पियो। तंहिं करे इमदाद तमामु घण पासाओ ऐं तमामु वॾो राइटर हो, जंहिंजे वञण सां, हुनजे वञण सां तमामु वॾो हिकिड़ो वाक़ई में बि वॾो ख़्यालु पैदा थियो आहे। चयो वेंदो आहे त हुनजे वञण सां ख़्यालु, पर वाक़ई हुनजे वञण सां। पर हाणे हूअ असां वटि उन्हनि शाइरी जी सूरत में, हुनजो कयल कमु आहे उनजी सूरत में हमेशह असां सां गॾु रहंदा, हमेशह मौजूदु रहंदा। इन नंढी हिकिड़ी भेटा आहे जेका असां पेश पिया कयूं। मेरा नाम डॉक्टर फातिमा हसन है। इमदाद हुसैनी मेरे लिए एक बहुत अहम शायर थे। क़त्ल नज़र उनका जो हुस्न सलूक था मेरे साथ एक बहन की तरह था, और मैं उन्हें अदा इमदाद कहती थी, और वो भी मुझे अदी ही कहते थे, हालांकि वो मुझसे बहुत बड़े थे। लेकिन वो इतने प्यारे इंसान थे, और जो उनकी शख्सियत की खूबियाँ थी और नरमी थी, वो उनके शायरी के लहजे में भी मौजूद है। धूप किरण उनका एक उर्दू का मजमुआ आया, और उस एकेडमी ऑफ लेटर्स से उस साल की बेहतरीन शेरी मजमुए का एवॉर्ड भी मिला। बहुत अच्छी शायरी उसके अंदर। मैंने उन पर एक मजमून लिखा है, जिसमें मैंने लिखा है कि एक जुदा जायका है। इमदाद हुसैनी असांजो सिंध जो असासो हो, सिंधी शाइर जो, शाइरीअ जो सरमोड़ शाइर हो। इन अयाज़ ऐं न्याज़ हमायूनी, कमर शहबाज़, तनवीर अब्बासी जे जोड़ जो शाइर हो। ऐं मां ईअं चवंदुसि त हीउ बिल्कुलु यानी जदीद शाइर हो। हिन जेका शुरूआति कई, हुननि अहिड़नि नज़मनि सां शुरूआति कई जेका सिंध में अॻे अहिड़ी रवायत न हुई। अदीबनि ऐं दानिशवरनि जो चवणु आहे त इमदाद हुसैनी सिंधी न पर उर्दू जो बि वॾो शाइर हुयो। विछड़ो ज़रूरु आहे पर विसरियो कॾहिं बि न आहे। कैमरामैन सरफराज़ सां गॾु आमिर सुप्रो, आवाज़ TV, कराची।